यूनाइटेड पार्टी जे सर ते मुख़्तलिफ़ शहरनि में अॻवाननि जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी ऐं पुलिस में सियासी मुदाख़लत तोड़े करप्शन ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया। पीरपुर ख़ास में एसयूपी कारकुननि मंज़ूर मेमण, मोहम्मद खान सूमरे ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। उमरकोट में मेयर अली समेत ज़िलई सदर रोशन मंगरे, गुल बजीर ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। बदीन में हैदर शाह, उस्मान बजीर, लाला इस्माइल जी अॻवानी में एवान साफ़ तारो एहतिजाज कयो वियो। सकरन में फलक शेर ओड, मोहम्मद बचल, कुर्बान मक्सी जी अॻवानी में एहतिजाज कयो वियो। काज़ी अहमद में धणी बख्श कलोई, ज़ैन भुट्टो ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतिजाजी रैली कढी वई। मेरठ में अब्दुल हमीद सूमरे, डॉक्टर बरकत जतोई, शबीर मंगी ऐं ॿियनि जी अॻवानी में कारियूं पटियूं ॿधी एहतिजाज कयो वियो। उन मौक़े ते अॻवाननि चयो त मुमताज़ गोरड़, क़ाइमदीन सरकी ऐं डॉक्टर अनवर लगारी जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी में पुलिस सुस्तीअ जो मुज़ाहिरो करे रही आहे। हुननि चयो त गच ॾींहं गुज़रण बावजूदि बि पुलिस हिन महिल ताईं को बि ॿूटो नाहे ॿारियो। अॻवाननि आला अख़्तियारनि खां घुर कई त सुस्तीअ जो मुज़ाहिरो कंदड़ एहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे क़ातिलनि खे गिरफ़्तार करे कानून जे कटड़े में आंदो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk